खैरपुर जी सिटी अस्पताल में ऑक्सीजन न मिलण करे 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। वारसनि अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील अपडेट करे रहियो आहे वकार मंगी। जी वकार, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर सिटी अस्पताल में ऑक्सीजन न मिलण सबब मासूम ॿार तड़पी फौत थिया आहिनि। फौत थियल ॿारनि में 8 महीननि जो फर्चर ऐं 12 महीननि जो वकार जागीरानी शामिल आहिनि। ॿारनि जी फौत थियण खां पोइ वारसनि सिटी अस्पताल में शदीद एहतिजाज कंदे ॿुधायो त 3 ॾींहं अॻु असां शदीद बुखार थियण सबब ॿारनि खे सिटी अस्पताल में दाख़िल कयो, पर वक़्तनि डॉक्टर ॾिसण न पिया अचनि। असां हुनजी ऑफिस में वञूं पिया त असांखे दड़का ॾेई कढी पिया छॾनि। हुननि जो इहो चवंदो त जॾहिं खां MS मोहम्मद हसन अबलो मुक़ररु थियो आहे त सिटी अस्पताल उहो मौत जो घर बणिजी आहे, कोस घर बणिजी आहे। उन्हनि वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त असांजा जेके ॿार फौत थिया आहिनि उन्हनि जो क़त्ल जो केस MS जे मथां दाख़िल कयो वञे। जी वकार, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।